शहीद नसरुल्लाह गदाणी के क़त्ल करण खां पहिरियां क़त्ल करण जी साज़िश मुकम्मल हिन तरह कई वई। शाहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड खे ॿाहिरें मुल्क कढणु मनसूबाबंदी जो हिसो हो ऐं उहो ख़ालिद लुंड जे इल्म में बि हो त हू पंहिंजे पुटनि खे शहीद नसरुल्लाह गदाणी खे क़त्ल करण खां पहिरीं परॾेह छो पियो मोकिले ऐं उन मनसूबे दौरान शहीद नसरुल्लाह गदाणी जे ज़ख़्मी थियण ताईं ख़ालिद लुंड, शाहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड पंहिंजे ख़ासि मुंशी अब्दुल्लाह लुंड ऐं बॉडीगार्ड बरकत लुंड सां मुसलसल राब्ते में रहण वारा राब्ता छो ख़तमु कया ऐं राब्ता ख़तमु करण बि मनसूबाबंदी जी साज़िश जो हिसो आहे। उन बाद जवाबदारनि बरकत लुंड, असगर लुंड ऐं अब्दुल्लाह लुंड वारनि जा राब्ता नंबर अचानक बंदि थियण बि मनसूबाबंदी जो हिसो आहे। टई क़त्ल करण वारा जवाबदार सहूलतकार जवाबदारनि ख़ालिद लुंड, नूर मोहम्मद लुंड ऐं शाहबाज़ लुंड वारनि जे बंगले जा अहम तरीन माण्हू आहिनि। बरकत लुंड ऐं असगर लुंड ख़ासि बॉडीगार्ड, जॾहिं त अब्दुल्लाह लुंड ख़ासि मुंशी आहे ऐं उन टिनी जवाबदारनि जी शहीद नसरुल्लाह गदाणी सां कंहिं बि क़िस्म जी का ज़ाती दुश्मनी किथे बि साबित नाहे थी। तंहिं करे उन्हनि पंहिंजनि भोतारनि जे हुकुम ऐं साज़िश ऐं मनसूबाबंदी तहत क़त्ल कयो आहे। इन खां वधीक साबिती लाइ कहिड़ा लिंक्स घुरिजनि, कहिड़ी साबिती हुजे। साज़िश करण वारा शातिर ऐं तेज़ आहिनि। चरिया नाहिनि जो मोबाइल फ़ोन कॉल ज़रिए उन्हनि मनसूबो कयो हूंदो, हरगिज़ न। हिन वक़्तु सहूलतकार खे बचाइण ख़ातिर सिंध हुकूमत ऐं संदसि पुलिस जवाबदार अब्दुल्लाह लुंड ऐं बरकत लुंड खे ॼाणी वाणी गिरफ़्तार न पई करे, छाकाणि त केस जी जांच हेठि आहे। जीअं उन्हनि सहूलतकारनि ख़ालिद लुंड, शाहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड खे मासूम करार ॾिनो वञे ऐं हिन वक़्तु उहा ई भरपूर कोशिश आहे। SSP घोटकी सुमैर नूर कुंभार रोज़ अव्वल बि चयो हो त शहीद नसरुल्लाह गदाणी खे क़त्ल करण वारा बरकत लुंड ऐं असगर लुंड आहिनि ऐं उन्हनि जी सहूलतकारी अब्दुल्लाह लुंड कई। वॾनि सहूलतकारनि ताईं पहुचण लाइ बरकत लुंड ऐं अब्दुल्लाह लुंड ताईं पहुचणु ज़रूरी आहे। उहो ई सबबु आहे त ख़ालिद लुंड पंहिंजे ख़ासि मुंशी अब्दुल्लाह लुंड ऐं ख़ासि बॉडीगार्ड खे न पियो ज़ाहिर करे ऐं बचाइण जी मुकमल कोशिश पियो करे। पुलिस बि गिरफ़्तार न पई करे। काल गड़ी ख़ुदा बख़्श में शहीद नसरुल्लाह गदाणी जे वारिसनि सां जेका हालत थी, उन मां अंदाज़ो लॻाए थो सघिजे त ख़ालिद लुंड अकेलो नाहे, पर सिंध हुकूमत बि साणसि गॾु आहे। शहीद नसरुल्लाह गदाणी जे वारिसनि जी हीअ ग़लती ज़रूरु आहे त गड़ी ख़ुदा बख़्श में सुतल मज़लूम शहीदनि खे बि इंसाफ़ न मिलियो त हीअ हुननि खे दाहूं ॾियणु छा लाइ विया। ऐं ॻाल्हि कजे जांच ऑफिसरनि जी त राणीपुर वाक़ियो हुजे या परिया कुमारी वाक़ियो हुजे, साॻिया जांच ऑफिसर मुक़ररु कया विया जे जन हिन वक़्त ताईं इन्हनि ॿिन्हिनि वाक़िअनि खे मंज़िल ताईं न पहुचाए सघियो। तंहिं करे हीउ सुवाल बि ज़रूरु आहे त जुडिशल इंक्वायरी हिन वक़्त ताईं छो न जोड़ी वई। सिंध जो बाशऊर अवाम अखि पटे उन्हनि ॻाल्हियुनि खे बहस में आणण जी सख़्त ज़रूरत आहे। पीर राहिब अली, क़ौमी हक़ीक़त, डिस्ट्रिक्ट घोटकी।